अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जी मशहूरु अदाकार रूबी अली जंहिंजूं कुझु ॾींहं पहिरियां कुझु तस्वीरां सोशल मीडिया ते वायरल थी चुकियूं हुयूं। इन करे अफ़सोसनाक तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त रूबी अली पंहिंजो पाण खे फाही ॾेई पखे में लड़काए ही फ़ानी दुनिया छॾे वई। दोस्तो असांखे ॿुधाए पियो वञे त जीअं त कुझु ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते कुझु रूबी अली जूं तस्वीरूं वायरल थियूं हुयूं ऐं उन करे हुन पंहिंजो पाण खे फाही ॾेई पखे में लटकाए ही दुनिया छॾे वई। दोस्तो सिंध जी मशहूरु अदाकार रूबी अली पंहिंजो पाण खे फाही ॾेई हिन दुनिया मां लाॼाणो करे वई आहे। इहा तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो चैनल खिलपुन।